नाज़रीन घोटकी मां ख़बर शामिल कंदासीं। अव्हांखे ॿुधायूं त घोटकी जी अदालत क़त्ल जो ॾोह साबित थियण ते टिनि जवाबदारनि खे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। घोटकी जी अदालत क़त्ल जो ॾोह साबित थियण ते टिनि जवाबदारनि खे उमिरि जी क़ैद जी सज़ा ॿुधाई आहे। तफ़सील मालूम कयूं था। एहसान कलवर टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। एहसान, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल, घोटकी जी अदालत फर्स्ट एडिशनल सेशन जज घोटकी ताहिर हुसैन अबड़ो जी अदालत पारां वकास अहमद कोराई जो क़त्ल जो केस साबित थियण ते टिनि जवाबदारनि खे उमिरि क़ैद ऐं 5 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी, जॾहिं त हिकु जवाबदार खे बाइज़त बरी कयो वियो जंहिं मथां ॾोह साबित न थियो। आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके जवाबदार आहिनि इफ़ातुल्लाह खुआरो, अब्दुल सलाम खुआरो ऐं सईद अहमद मीराणी, जंहिंखे उमिरि क़ैद ऐं 5 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई वई आहे, इन जो वकास अहमद कोराई खे क़त्ल करण जो ॾोह साबित थियो आहे। अदालत जे अहिड़े फ़ैसिले खां पोइ टिनी जवाबदारनि खे सखर जी सेंट्रल जेल मुंतक़िल कयो वियो आहे। जी ठीकु आहे। एहसान कलवर, अव्हांजी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।